बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तुम ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ ॿियों दर्जे टे मां, जिनजो उनवान आहे हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि आलिहि वसहबिहि वसल्लम, जिन जा सुहिणा अख़लाक़। हिन सबक़ में जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं मानाऊं, सवालनि जा जवाब ऐं ॿिया जेके एक्सरसाइज़ आहिनि उन्हनि खे हल करण जो तरीक़ो सिखंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। दोस्तों सभ खां पहिरें सबक़ में जेके नवां ऐं ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी माना असां लिखंदासीं। पहिरें ॿ खाना ठाहींदासीं, हिकिड़े में लफ़्ज़, ॿिए में माना लिखंदासीं। लफ़्ज़ आहे सुहिणनि, माना अथसि सुठनि। लफ़्ज़ आहे रहम, माना कहल। लफ़्ज़ आहे परघोर, माना ख़्याल रखण। लफ़्ज़ आहे सभा, माना सुठी आदत। लफ़्ज़ आहे मोमिन, माना ईमान वारो। लफ़्ज़ आहे कोठींदा, माना चवंदा या सॾींदा। लफ़्ज़ आहे सदाई, माना हमेशा। लफ़्ज़ आहे पाड़ेसिरी, माना पाड़े वारो। लफ़्ज़ आहे ओरियत, माना मज़दूर। लफ़्ज़ आहे पारत, माना हिदायत या सिफारिश। लफ़्ज़ आहे मुर्की, माना थोरो खिली। लफ़्ज़ आहे गिला, गिला माना परपुट या गैर हाज़िरीअ में बुराई करण। लफ़्ज़ आहे चुगली, माना लाई चाई या गिला। लफ़्ज़ आहे तबलीग, माना प्रचार। लफ़्ज़ आहे पूजा, माना इबादत। लफ़्ज़ आहे मुताबिक, माना मुतअलिक या उन जहिड़ो। लफ़्ज़ आहे मन, माना रोक, झल, इनकार। लफ़्ज़ आहे आख़िरकार, माना नेठि। लफ़्ज़ आहे शफ़क़त, माना रहम। लफ़्ज़ आहे असहाबी, माना पाण सॻोरनि जो साथी। दोस्तों हाणे मश्क हल कंदासीं। अलफ़ हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाड़ेसिरनि बाबति छा फरमायो आहे। जवाब, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसहबिहि वसल्लम जिन पाड़ेसिरनि बाबति फरमायो आहे त जेको शख़्स पाण ढो करे खाए ऐं संदसि पाड़ेसिरी बुख मरे त उहो पूरो मोमिन न आहे। सवाल नंबर ॿियो, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसहबिहि वसल्लम जिन कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे वॾी नेकी कोठियो आहे। जवाब, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसहबिहि वसल्लम जिन मुर्की मिलण ऐं माउ पीउ जो अदब करण खे वॾी नेकी कोठियो आहे। सवाल नंबर टियों, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसहबिहि वसल्लम जिन ॿारनि सां कीअं पेश ईंदा हुआ। जवाब, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसहबिहि वसल्लम जिन ॿारनि सां प्यार सां पेश ईंदा हुआ। सवाल नंबर चौथों, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसहबिहि वसल्लम जिन जी मुबारक ज़िंदगीअ मां असां खे कहिड़ो सबक़ मिले थो। जवाब, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसहबिहि वसल्लम जिन जी मुबारक ज़िंदगी मां असां खे ही
सबक मिले थो त असीं ग़रीबनि ऐं यतीमनि जी मदद करियूं, नंढनि सां प्यार करियूं, वॾनि जी इज़त करियूं ऐं नेकी जी राह ते हलूं। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे दुरुस्त उचार सां पढ़ो ऐं वरजायो। ही लफ़्ज़ जेके आहिनि ही ॿारनि खां पढ़ाइबा, उन्हनि खे चइबो तव्हां पढ़ो, उस्ताद उन्हनि जी रहनुमाई फ़रमाईंदो। जीअं लफ़्ज़ आहे मालिक, साईं, सुभाउ, माफ़, पारत। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे जोड़े पढ़ो ऐं लिखो। ही दोस्तो लफ़्ज़ लिखियल आहिनि, जीअं सीन वाधू हे वाधू णे वाधू नून। त हाणे हिननि खे मिलाए कीअं ठाहींदासीं? ग़ैन वाधू लाम वाधू तोए वाधू ये वा नून। दोस्तो हाणे हिननि लफ़्ज़नि खे जोड़े ठाहिण जो तरीक़ो सिखंदासीं। सीन पेश वाधू हे वाधू णे नून, इहो थियो सुहिणनि। अहिड़े तरह सां ग़ैन लाम तोए ये वा नून, इन खे गॾाए लिखंदासीं, थियो ग़लतियूं। अहिड़े तरह सां पे वाधू रे ये वाधू सीन वाधू रे ये, इन खे लिखंदासीं गॾाए, थियो पाड़ेसिरी। अहिड़े तरह सां पे वा वाधू रे वाधू हे वाधू ये वाधू ते, इन खे गॾाए लिखंदासीं, थियो पोरिहत। दोस्तो ही लफ़्ज़ हुया जेके असां जोड़े लिखिया। दाल पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसहबिही वसल्लम जिन बाबति के बे टे जुमिला लिखो। जवाब नंबर 1 जुमिलो लिखंदासीं, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसहबिही वसल्लम अल्लाह ताला जो आख़िरी नबी ऐं रसूल आहे। जुमिलो नंबर 2, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसहबिही वसल्लम जिन मुर्की मिलण ऐं माउ पीउ जो अदब करण खे वॾी नेकी करार ॾिनो आहे। जुमिलो नंबर 3, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसहबिही वसल्लम जानवरनि तोड़े पखियुनि ते बेरहम कंदा हुआ। हे लफ़्ज़ ठाहियो जीअं मिलण मां ठहियो मिलियो। हे लफ़्ज़ आहिनि घुमणु, पढ़णु, खिलणु, लिखणु। लफ़्ज़ जीअं आहे घुमण मां घुमियो, अहिड़े तरह सां जवाब घुमियो। लफ़्ज़ आहे खिलणु, खिलण मां ठहियो खिलियो, जवाब थियो खिलियो। अहिड़े तरह सां लफ़्ज़ आहे पढ़णु, पढ़ण मां ठहियो पढ़ियो, अहिड़े तरह सां जवाब थियो पढ़ियो। लफ़्ज़ आहे लिखणु, लिखण मां लफ़्ज़ ठहियो लिखियो, जवाब लिखियो।